सांगड़ के गांव कोट सुल्तान में ज़रूफ साजी का फन आज भी जिंदा है। दौरे जदीद में भी कदीमी सकाफती मिट्टी के मुख्तलिफ इकसाम के बर्तन बनाए जाते हैं। इस हवाले से वश न्यूज से गुफ्तगू करते हुए असांजी मांग जे हिसाब सां त पूरो त न आहे, पर इहो ॻाल्हि आहे त मुंहिंजी रोज़ी थिए थी, बसि टाइम थिए थो, बाक़ी हिन में बचत न आहे। हिन महिनत हिन में मिटी खणी था अचूं, ॻोयूं था, इन सभु ठाहियूं था, पोइ दिलो तयारु थो थिए। बाक़ी इन हिसाब सां असांजी महिनत नथी थिए। उन हिसाब सां हाणे तव्हां पाण ॾिसो शहर वञो त हाणे 100, 200, 300 रुपया किलो लॻो पियो आलू बसर, इहो हिसाब आहे, भिंडी लॻी पई। उन हिसाब सां असांजो दिलो जेको आहे कम से कम 200, 300 वञे, ऐं उन हिसाब सां असां गुज़ारिश कयूं था। इहो ॻाल्हि आहे त इन हिसाब सां हुकूमत खे बि इहा ॻाल्हि सभु सपोर्ट करे साईं। जेको कमु कंदा पिया अचूं, ऐं इहो असांजो कमु हले थो। गर्मी में घणो कमु हलंदो आहे। दिला मट नादी ॿिया आइटम जेके आहिनि, कूलर वूलर छा इहे ठाहींदा आहियूं। ज़बरदस्त कमु असां हलंदो आहे। गर्मी मटर में कहिड़ा कहिड़ा क़िस्म आहिनि? मट में दिला आहिनि, मट आहिनि, चाॾियूं आहिनि, नंढा दिला आहिनि, ऐं ॿियो इहो नंढी दक्षियूं आहिनि। गर्मी जे करे पाणी थधो रहंदो आहे, हिन में माण्हू पीअंदा आहिनि, पसंदि कंदा आहिनि पाणी जो करे वठंदा आहिनि। जी हा। तव्हां केतिरे अरसे खां ई कमु था कयो? असांखे थी वियो टाइम 40-50 साल थी वियो आहे। हू बर्फ़ हाणे घटि थी हले, बर्फ़ हींअर किथे आहे, लाइट शूटिंग लाइट घटि आहे। हींअर दिलो जाम था वठनि माण्हू, ऐं दिले खे 4 दिलो घणा था वठनि, इहो जेको हलंदो आहे दिलो। सांगड़ में आज भी हाथ से मिट्टी के बर्तन बनाने का सदियों पुराना फन जिंदा है। यहाँ कारीगर हाथों से बनाए जाने वाले मिट्टी के बर्तनों को न सिर्फ मकामी सतह पर पसंद किया जाता है, बल्कि ये पाकिस्तान भर में सिंधी सकाफत की पहचान भी बन चुकी है। सागर दीन मोहम्मद बलोच, वश न्यूज, सांगड़।